पर अल्लाह फरमायो पो भी इनकार कंदा जेडी मल इते थोड़ी गाल समझाया उलमा सगोरा थोड़ो या तो मुझी पवंदा हन या वरी सवाल कंदा हन तो हुजूर त जने आया उम्र हुई 25 साल कुरान तो नाज़िल थियो 40 सालन खां पो इया गाल वरी सजण साईं जे चरे नौकर आशिक राज पर ताहिरी किए कई उनके समझाया ओ समझण वाला सोची पो जवाब दे कुरान नाज़िल थियण खां अग में काथे हुयो जो लोहे महफूज में हुयो कुरान लोहे महफूज में कदे का हुयो जबी दे काई खबर काने का तवज्जो कुरान करीम कदे का लोहे महफूज में हुयो काई खबर काने का लोहे महफूज में हिकड़े ही धक में आसमाने दुनिया ते आयो आसमाने दुनिया ता 23 साल दुनिया ते लथो सोच जो अहम जुमलो चवंदो थो वना इल्म वारन जेला 23 सालन में जेको कुरान लथो जेका जमीन ते पोजीशन थे कुरान पियो लहे जमीन ते मामलो थे कुरान पियो लहे इहो कुरान इन आसमाने दुनिया खाग में लोहे महफूज में मौजूद हुयो अल्लाह कदे का मौजूद हुयो साबित थो त जमीन ते मामला पहुंचा हन रब कुरान में अगे ही लिखी छया गाल समझ में काने मामला जमीन ते पहुंचा हन अल्लाह कुरान में अगे ही अल्लाह कुरान में अगे ही भला जे अन्या न सफा सादो करे चवा लोहे महफूज मा त एक ही रात में आसमान दुनिया ते कुरान नाज़िल थियो उलमा बैठा न पूछी दिसो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुनज़िरीन फीहा युफ़रक़ु कुल्लु अमरिन हकीम मुजा दोस्त अजीज इन जे तफसीर में पढ़े वनी दिसंदा लेकिन मुखे जवाब दियो त 23 सालन में लहंदो आयो हाने इन 23 सालन में जेकी कुछ थियो लथो जेकी कुछ थियो लथो पर मथों जो इते पहुतो त हो सब कुछ लिखल होयो या इते मलाइकन जे लिखियो जवाब दियो लिखल हुयो पक्की गाल हा वो जे यो सब कुछ कुरान में लिखल हुयो तो कुरान चाहे जो अल्लाह जो कलाम चाहे कुरान अल्लाह जो कलाम अल्लाह जो कलाम जे जो कलाम हुंदो आ चवण दे कदे कदे सूफी थियणो पवंदो कदे कदे सूफी थी दिस फकीर अल्लाह जो कलाम जे जो कलाम हुंदो आ पहरो दफो उन जे जुबान मा निकरदो आ चवण दे मुके पहरी जेको कलाम हुंदो आ उन जे जुबान मा निकरदो आ जेको जुबान मा कढंदो आ वो तर्जुमो भी बुधाइंदो आ वो तशरीह भी कंदो आ अजीजाने मन मुजो अल्लाह लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद मुजो खुदा जुबान का पाका मुजो खुदा मुंह का पाका मुजो खुदा ज़ाहिरी अखिन का पाका जने खुदा जी जुबान ना है तो खुदा जो कलाम ता है अल कुरानुल करीम हुवा कलामुल्लाह अज़्ज़ व जल्ल कलाम अल्लाह जो आ लेकिन जवाब दे कलाम अल्लाह जो बुधाण वाली जुबान कहजी आ के मिनट ला जवाब दे कलाम तो अल्लाह जो आ लेकिन जुबान कहड़िया बुधायो आ ओ खुदारा ए अंध जू पट्टियों खोल इश्क जू पट्टियों आन इश्क जू पट्टियों आन ये पर्दा हटा हे तो मुझो मुस्तफा हे तो मुझो महबूब मुस्तफा 69,999 पर्दन में आयो आ मुझे हुजूर जो हिकड़ो पर्दो खुलियो आ दुनिया हैरान लगी पई आ मुझे हुजूर जा जरे पर्दा खुलंदा मैदान महशर दो पोलिस जा तो मुझे आका जी अल्लाह केतरी इज्जत कईया मुझे आका जो मकाम चाहे मुझे मुस्तफा जो शान चाहे मुझा दोस्त अजीज ये तो हिकड़े पर्दे जो कमाल आ हिकड़े पर्दे जो कमाल आ जने सब पर्दा लहंदा पो छा थींदो एको खुदा जाने बियो खुदा जो महबूब जाने त मुझा दोस्त अजीज ए सजो मामलो तय थला चवण दे मुखे अल्लाह जे कुदरत में तय थल हो त मोहम्मद मूसा हेतरा मिलाद कंदो मोहम्मद मूसा हेतरा मिलाद कंदो सही मोहम्मद हाजी मोहम्मद इदरीस दाहिरी बुलबुल मदीना अल्लाह ताला जे रहमत जो जे मथा हमेशा नुज़ूल हुजे अल्लाह ताला रखे सेहत व आफियत अता फरमाए वो हेतरा शागिर्द तैयार कंदो ए सही हाफिज मोहम्मद हेतरा शागिर्द तैयार कंदो सही नाले बिठो सही हेतरी दीन जी तबलीग कंदो ए सब कुछ अगे ही कुरान में लिखल हुयो ए मुसलमान लिखल अगे ही आहे ए रुगी तो असा जे आदो हिकड़ो अंदाज थी हलियो आ जे कदे सच चवा चिड़ी न ए जे कदे मौलवी थण को हटी करे छो तो मौलवी जुजू गोलींदा हन आशिक चवंदा हन अखरां दे विच जोवी अड़िया अखरां दे विच जोवी अड़िया इश्क दी चाली मूर न चढ़िया कदे अखरन जे अड़मो निकरी करे इश्क जो झंप दे त खबर पोई खुदा चाहे ऐ मुस्तफा चाहे
या कहे दीवाने का पुछ या कहे मस्ताने का पुछ ताकत थई त बुले साईं ते फतवा लगा जे चई छरियो अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया है अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया मौला आदमी बन आया है अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया मुंह मिस्कीन ते फतवा दींदे देर न कंदे पर भुले शाह ते फतवा दे त खबर पवे आईन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया आईन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया अली रजा है नाम हमारा अली रजा है नाम हमारा भुला नाम भुलाया अंत बहर दी कल्लन काई रंगी रंग बनाया हे तो उर्दू शायरा भिट ते हल सुने लतीफ का पुछ जंहिं दाह करे चयो अहद अहमद पाण में अहद अहमद पाण में बिचा मीम फरक आहे मुस्तगरक आलम इने असरार में ए चे लतीफ चुप कान कहे लतीफ चयो नका कुन फयकून हुई नकी लिंग लहम नका कुल फयकून हुई नकी लिंग लहम बन्यो हो न बुत में अन्या की आदम असी उता ही संग इहा सान्या सुपरी त लतीफ जी दावा है मुझे मुस्तफा जो कमाल छा होंदो नका कुल फयकून हुई नका कुल फयकून हुई नकी मूरत माह नकी सुध सवाब जी नकी गर्ज गुनाह हे काई हेक हुई वहदानियत बाह लिखया ई लतीफ छे उत गुछा दरगाह अखिन ऐं अरबाह इया सान्या सुपरी इश्क दी मंजिल अगे अगे काजिया कड़ा मसला दसे दे इने करे दोस्तों कदे थोड़ो इना अखरन जे हिजाब को निकरी करे इश्क जे मंजिल में पैर पाए दिसो इश्क जे मंजिल में पैर पाए दिसो हजरत अबू हुरैरा थोड़ो उलमा का लहराया तो उलमा वरी का फतवा न देन हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हा फरमायो सुने अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हा फरमायो तो मुखे मुझे हुजूर बिन किस्म जा इल्म सिखाया को ओ इल्म जेको दुनिया के दसे रहो हां जे मां दुनिया मुस्तफीज थी रही है मां अबू हुरैरा के मुझे हबीब एड़ो बेलम सिखारियो अगर उन राज ता पर्दो खणा तो दुनिया मुके गतरा गतरा करे छदे ओ राज केड़ो आ ओ इश्क केड़ो आ ओ इल्म केड़ो आ ओ इल्म केड़ो आ ओ ताकत केड़ी आ ओ इस्तिताअत केड़ी आ ए मोजा दोस्त अजीज ओ इहा थई जो निगाहे वली में वो तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी एकड़े महबूब सुभानी जे एकड़े महबूब सुभानी जे निगाह सा खुदा जो कसम खणी जवाब दे तो बुढ़ड़ी जो बेड़ो तरण सच्चा या कूड़ा जवाब ईमानदारी सा जवाब दे बेड़े के बुढ़े घणो टाइम थी वियो जवाब दे बेड़े के बुढ़े घणो टाइम थी वियो हो जेकॾहिं पीरन जो पीर मुहियद्दीन मीर मुझे मुस्तफा जो बचड़ो हसनी हुसैनी दिलबर जेकॾहिं हथड़ा खणी मांगर मच्छन जे पेट मां भी अल्लाह जे दरबार में सवाल करे वापस कराए सके तो लगा तो मुझे मुस्तफा करीम जो मकाम छा होंदो ऐ मोजा दोस्तों सोरिय टाइम गुजरदो थो वने लाल किते रहजी न वने मां अर्ज पे कयो उन राहिब पंहिंजे शागिर्दन खे चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाए वियो आ त जॾहिं न हीअ सुकल काठी साई दे पक समझिजो त इमामुल अंबिया लियो पाइण वारो मुंहिंजो महबूब अचण वारो आ
शागिर्दन के चवण लगो इंतजार कयो मां पाणी तवा के दसींदुस पो दीदार कजो। शागिर्द पढ़ी रहा हन इंतजार करे वो राहिब रोज उन काठीअ जे भर में वञी करे गौच ॾिठे जॾहिं काठीअ मां निकिरण शुरू थिया पक थियसि त पिरी पेर पाइण वारो आहे होॾां मुंहिंजो करीम मुस्तफ़ा उन झंगल जे विच मां क्रॉस करे जीअं पहाड़ीअ ते मथे चढ़ियो उन बुहेरा राहिब रड़ करे चयो हली अचो साम्हूं निहारियो अल्लाह जो महबूब कीअं चोॾीअ जे चंड वांगुरु चमकी रहियो आहे। जेके खुदा ॾेखारणु चाहींदो आहे अल्लाह उनखे ॾेखारींदो आहे। अञा ऐलान नबूवत कोन थियो आहे, अञा क़ुरान करीम जो नुज़ूल कोन थियो आहे, अञा त मुंहिंजे हुज़ूर जी शादी मुबारक बि कान थी आहे। बुहेरा चयो निहारियो सवारी त अची रही आहे, सवारी त अची रही आहे, सवार त ॿिया बि घणा आहिनि पर साम्हूं हिकिड़े सवार ॾे निहारे वरी अर्श ॾे निहारियो नूर जूं लाटूं लॻलूं आहिनि या न। सभिनी चयो त साईं आहिनि। चइजे आहिनि त हाणे पंहिंजे पंहिंजे पोज़ीशन में हाय अलर्ट थी वञो। हीअ मुंहिंजी ॻाल्हि चङी तरह ॿुधो ऐं ॾिसिजो। हाणे एहतमाम कयो। काफ़िला त ईंदा हुया, काफ़िला त वेहंदा हुया, सॼा काफ़िला अचे वेठा, उहो काफ़िलो बचे वेठो। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जा दीवाना उन राहिब बुहेरा राहिब दावत जो एहतमाम कयो, दावत जो एहतमाम कयो। जेॾी महिल मुंहिंजो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात उन वण जे जेॾी महिल क़रीब थिया त वण साओ थी मुंहिंजे महबूब ते छांव करे बीही रहियो। मुंहिंजो मुस्तफ़ा हलण लॻो त वण पाणो पटे पंहिंजे पाण खे महबूब जे पोयां हलण। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे अल्लाह पंहिंजे महबूब खे दुनिया में ईअं बनायो जीअं हिन काइनात जे अंदरि मुंहिंजा दोस्त चंड तोखे सितारनि में निरालो नज़र ईंदो आहे। अल्लाह पंहिंजे महबूब ऐं मिसाल लतीफ़ त झले छॾियो, लतीफ़ त चवे थो त इहो मिसाल न ॾियो। लतीफ़ सरकार त चवे थो त चंड चवई सच जे भाइन मठियां बूर कॾहिं उभरी थोरो कॾहिं उभरी गच जेको मुंहं में भरई थो मचो त पदम पिरियां जे पेर में ऐं चोॾीअ जा चंड तुंहिंजी रोशनी मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदम जे बराबर भी नाहे। ए अल्लाह जे आशिकन जो अकीदो आ। मुंहिंजा दोस्त अजीज इहो वलिया अल्लाह जो अकीदो आ त मुंहिंजो मुस्तफ़ा छाहे। बस हाणे मां मोटा थो, ॻाल्हि तमामु घणी थी वई, वक़्तु बि घणो गुज़री वियो। मां तोखे दिलि जा ॾेई करे मोटा थो त अल्लाह क़ुरान में फरमायो आहे कुंतुम खैर उम्मतिन, मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत भली आहे। अल्लाह चयो आहे, उलमा वेठा आहिनि, उलमा ॻाल्हाइनि, अल्लाह चयो आहे बुज़ुर्ग भला मञोसी, वली भला, गौस भला, कुतुब भला, अबदाल भला, शहीद भला, सालिह भला, अंबिया भला। तूं असां जन जा चारई पलांद चिक में लॻा पिया आहिनि, तो असांखे कहिड़ी बुनियाद ते अल्लाह चयो त हे भला आहिनि। अचो अल्लाह खां पुछो मौला असांजा त कम लथल आहिनि, असांखे भलो कीअं थो चवी। रब चयो ऐं पुछण वारा भाड़िया मां तोखे नथो चवां, मां त पंहिंजे यार जे निस्बत खे थो चवां, मां पंहिंजे महबूब जे कलमे वारे खे थो चवां त महबूब मां अल्लाह तुंहिंजे ग़ुलामनि जे ऐबनि ॾे न ॾिठो आहे, तो महबूब जे निस्बत ॾे ॾिठो आहे। ऐं दोस्त हे दुनिया दारुल इम्तिहान आहे, हिते कमाइणो आहे, हिते मेहनत करणी आहे, अल्लाह खे राज़ी करणो आहे। एतिरा ऐब पोइ बि रब चवे थो भला आहिनि, हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे त मां उथां। ऐबनि में भरिया पिया हूं, लाखर्ज़ लॻा पिया हूं, गुनाहनि जी इंतिहा, पोइ बि रब चवे भला आहिनि। क़यामत में त रोंदासीं पिया, क़यामत में त रोंदासीं पिया। हिते महबूब मदीने जे अंदर हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म अतहर गुंबज़ खज़रा में रूहानी तौर ते मुंहिंजो हबीब दुनिया सॼे में, लेकिन तुंहिंजे असांजे अखियुनि खां दूर आहे। पोइ बि रब थो चवे त भला हो भला हो। क़यामत जे ॾींहुं त मुंहिंजो हुजूर साम्हूं हूंदो, ॿुधा रब कीअं चवंदो त किना हो। जंहिं महबूब जे करे अॼु रब चवे थो मोहम्मद मूसा त भला हो। महबूब गुंबज़ खज़रा में आरामी, रब तो चवे महबूब जा हो भला हो। क़यामत जे ॾींहुं त मुंहिंजो पुनल साम्हूं हूंदो। दिल भर जो दीदार पियो थींदो, ग़ुलामनि जो बेड़ो पार पियो थींदो। उते अल्लाह कीअं चवंदो त अॼु किना हो, हरगिज़ न चवंदो। जेको दुनिया में चवे थो भला हो, उते बि चवंदो भला हो। मौला पोइ जेकर भला हो त भलनि ते भलाई थींदी आहे। रब चवंदो बाक़ी जन्नत मूं कंहिंजे लाइ ठाही आहे। हो मुंहिंजे मुस्तफ़ा जा दीवाना, मुंहिंजे हुज़ूर जा नारा हणंदा वञो, जन्नत में हलंदा वञो।
क़यामत जी जॾहिं हर इंसान पंहिंजे क़ब्र मां उथंदो पंहिंजे मज़ार पुर अनवार मां सभ खां पहिरीं केरु उथंदो जवाब ॾिजो मुंहिंजो मदीने जो ताजदार जवाब ॾे केरु उथंदो आदम भी बाद में सुनो इब्राहिम भी बाद में सुनो इस्माइल भी बाद में सुनो मूसा भी बाद में अॻ में अम्मा आमना जो लाल उथंदो छो उथंदो थोड़ो इहो उलमा खां ॿुधो मां त फ़कीर माण्हू सादड़ो माण्हू आहियां इहो त उलमा खां पुछो छो उथंदो मुझे मुस्तफा फरमायो मां सभिनी खां पहिरीं उथी लीड कंदुसि छाजी कंदुसि सरवार सरवाणी कंदुसि सरदारी कंदुसि सॼी काइनात मुझे पोयों हूंदी मां वठी सभिनी खे महशर जे मैदान में हलंदुसि मां वठी हलंदुसि केर वठी हलंदो आहे चो जंहिंजो रस्तो अॻे ई ॾिठल हूंदो जंहिंजो रस्तो ॾिठल हूंदो आहे उहो ई वठी हलंदो आहे न आदम जो रस्तो ॾिठल आहे न खलीलुल्लाह जो ॾिठल आहे न ज़बीहुल्लाह जो ॾिठल आहे न कलीमुल्लाह जो ॾिठल आहे न नजीयुल्लाह जो ॾिठल आहे न सफ़ीउल्लाह जो ॾिठल आहे न खलीफतुल्लाह जो ॾिठल आहे न रूहुल्लाह जो ॾिठल आहे अल्लाह जे क़ुदरत जा मिड़ई राज़ ॾिठल आहिनि त महबूब मुहम्मद रसूलुल्लाह जा ॾिठल हर नबी जे दुनिया में दावा किया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह लेकिन पुछण ते ॿुधाए वियो त जंहिं रब जी दावा था कयो ॾिठो अथई आदम जो ॾिठो न आहे जिब्राइल ॿुधायो आहे ऐं मूसा तो ॾिठो आहे ॾिठो न आहे जिब्राइल ॿुधायो आहे ऐं सुहिणा खलील तो ॾिठो आहे ॾिठो न आहे जिब्रील ॿुधायो आहे वाह मुंहिंजा अम्मा आमिना जा लाल वाह अम्मा आमिना जा लाल मुंहिंजे मुस्तफा खां पुछो तो ॾिठो आहे मुंहिंजे मुस्तफा बाबा रुकी ॾिठो न आहे पर दुनिया खे ॾेखारियो बि आहे रुगी ॾिठो न आहे चओ रुगी ॾिठो न आहे दुनिया खे ॾेखारियो बि आहे कीअं ॾेखारियो आहे मन रहानी फ़क़द रअयल हक़ मुंहिंजे मुस्तफा फरमायो जंहिं मूंखे ॾिठो न मुंहिंजे रब जे जलवन जा दीदार अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने इन कदे वरी जुमलो चवा त अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाड़ी मुंह चढ़ी कदे कदे थोड़ो इन अखरन खां हटी करे ऐं थोड़ो परवाज कर त खबर पई त पर्दे जे पोयां छा हली पर्दे जे पोयां राज केड़ो आ पांजो मालिक पांजे बाने सा केडो प्यार थो करे किए कुर्ब थो करे लख मुबारक तोखे जो अल्लाह महबूब मुस्तफा जो उम्मती बनाए यो जुमलो काफी ना है यो बड़ो जुमलो सजी जिंदगी मुसल्लो विछाए शुक्रानो अदा कयूं न मञा थो त गुनाहगार हूं तहां सब मूं जड़ो गुनाहगार हिते कोई न हुंदो मञा थो गुनाहगार हां पर यार उम्मीद को भड़कियूं छाते था हणो जो ट्रिहाण किले हर कुड दिया किलो मजबूत जेके सूबेदार जी टेक हुंदी आ त इलाके में कहंदे निहारी दो कोने को जेके एसपी जी टेक हुंदी आ ओ त चदा हो जेके आईजी जी टेक हो चदा थदो थी ऐ चरिया ये कुर्सियों अचण वारियूं वञण वारियूं मुझे मुस्तफा जी हुकूमत के तरफ हमेशा दायम ही कायम रखी छॾियो जेके पांजे महबूब मुस्तफा ते नहाज़ा जेके पांजे महबूब मुस्तफा जे रहमत में उम्मीद आ उनके नमाज़ुन ते न यकीन न हुंदो रोज़न हजन ते न हुंदो जो तो खुदा जो हुक्म पूरो कया थो पियो पर खबर ना है तला कबूल करे अला न करे पर जेका निस्बत है मुस्तफा सा पुछंदेस बाकी पो अगते जो बेड़ो पार आ नमाज़ुन ना चई थोड़ा कबूल पयूं अला न पयूं रोज़न ला चई थोड़ा कबूल पिया न पिया अगते जो बेड़े पार जो यकीन के दई चवे तो नमाज़ू रोज़ा ज़कात हज यो त कबूल करे न करे उनजी मर्जी आ न पर मां जेको दुरूद पढ़ंदो हां दुरूद ज़ुबान मां पो निकरंदो आ रब कबूल अगे ही करे छॾींदो आ मुझे मुस्तफा से कसरत से दुरूद पढ़ंदो कर दुनिया जो दस्तूर कोई न ॻाल्हाए तो सा सलाम जो जवाब न दे निहारे तो दे न ॻाल्हाइणो ज़रूर आ पर चाइणो ज़रूर आ घर में बीही करे उन जे महबूब जी तारीफ़ कर पाण ही निहारे चवंदो आवड़ तो ॾाढी हुई पर मुझे प्रिय जी ॻाल्हि तो करी हलिया तो भातुड़ो पाई ॻाल्हि चाहिए दिल सां लॻई त ॻाल्हि कर तू कैसा ॻाल्हाइण नथो चाही मुंह ते लाइण नथो चाही सलाम जो जवाब दिल में थोड़ी ॾाढिया न थोड़ी तुझे भर में बीही चवे केॾो न तुंहिंजो महबूब सुहिणो आहे
केडो न तुझो महबूब प्यारो आ, केडो न तू खुश नसीब रब तो हेड़ो महबूब दिनो आ। दिल मजबूर कंदे निहारे चवंदे गाल जाई तो करी महबूब रब मुखे सोहणो दिनो आ। ऐ मोजा दोस्त जेकॾहिं दुनिया जो गुनहगार पंहिंजे महबूब जे तारीफ़ ते राज़ी थी पवंदो आ त जेको मुंहिंजो ख़लक़ड़हार रब आ उहो पंहिंजे महबूब जे तारीफ़ ते राज़ी कोन थींदो छा? वो रब भी राज़ी थी पवंदो। पंहिंजे रब जे महबूब जी तारीफ़ कर, अल्लाह ताला तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार फरमाईंदो। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला बक़ाया किसो वरी कंहिं ॿिए दफ़े करण छो त मां अॻे ई चयो तमामु लंबो किसो आहे। इंशाअल्लाह ताला महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी शादी बस एतिरो अर्ज़ु कयां। हुज़ूर ख़ैर सां मोटी जॾहिं पहुता अचे मके जे सरज़मीन ते अम्मा ख़ुदैजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो तरीक़ो हूंदो हुयो, वापार दा काफ़िलो मोटंदो हुयो, उहा राति सभु को घर वेंदो हो, ॿिए हिसाब किताब करण ईंदा हुया। जॾहिं राति जो अचे मैसरा सॼी राति सभिनी जो हवाल ॾियो, मैसरा ॾे ख़बर चई अम्मा साइण खे चईं साइण कहिड़ा हवाल ॾियां? पहिरीं त मुंहिंजा सव हज़ारे ही दिरहम थिया, पहिरीं त मुंहिंजूं खुर्जिनूं भर। चई जेको वणई सो खण, मूंखे पंहिंजे पीरीअ जी ख़बर ॾे। चई कहिड़ी ख़बर ॾियां? जिते ज़मीन ते लत पियो हणे त रब मिठा चश्मा पियो पैदा करे, निगाह पियो करे त शींहं कदमनि में पिया किरनि। कहिड़ी ॻाल्हि करे, कहिड़ी ॻाल्हि कयां? हिकिड़ी ॻाल्हि हुजे त कयां। चई कोन थो करे सघी, चई नथो करे सघां। नफ़ीसा खे चई ओ नफ़ीसा चई जी साइण। चई सुबुह जो सवेल उन खां पहिरीं जो आतिका अचे हिसाब करण जे लाइ, उन खां पहिरीं वञी आतिका खे चयो आतिका जंहिं पंहिंजे न भाइटीअ जी शादी करण पई चाहे, जंहिंजे लाइ चई पई त 2 ठमाल जा ॾियो, नफ़ो मिले त उन मां शादी कयां। अॼु मां ख़दीजा जो पैगाम उन पीरीअ खे चयो त क़बूल करे, जेकॾहिं मूं सां शादी करे त 2 उठ छा पर ही जेको ई मके जो माल आहे मुस्तफ़ा जे कदमनि तां कुर्बान करे थी छॾे। उन वक्त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां अम्मा ख़ुदैजतुल कुबरा शादी कई, जॾहिं उन जे हवा हेण वारा बिजड़ा बि सोना हूंदा हुया। 200 नौकरियाणी हूंदियूं हुयूं, कपड़नि जे वॻनि खे सोन जा धागा उन्हनि सां सिबियल हूंदा हुया। तवज्जह कर, अम्मा ख़ुदैजतुल कुबरा केरा? चयो इमाम हसन ऐं हुसैन जी नानी। चयो केरा? जवाब दे। इमाम हसन हुसैन के जन्नत मुफ्त में कान मिली आ, मता भुलियल हुजी। अम्मा ख़ुदैजतुल कुबरा के जन्नत, अम्मा फातिमा ज़हरा के जन्नत जी सरदारी मुफ्त में कान मिली आ। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जमी अज़वाज मुतहरात इस्लाम जे बैतुल माल मां मुआविज़ो वरतो आ। लेकिन इमाम हसन हुसैन जी नानी अम्मा फातिमा ज़हरा जी अम्मा मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी मिठड़ी कुआर केर अम्मा ख़ुदैजतुल कुबरा उन बैतुल माल मां इस्लाम जे खजाने मां रुपयो बि वरतो ना है। इस्लाम जे खजाने से मुझे हबीब जो तमाम अज़वाज मुतहरात सहाबियाणियों तमाम दुनिया पलिया, पर इस्लाम के जेकरे के पलियो आ त इमाम हसन हुसैन जी नानी अम्मा ख़ुदैजतुल कुबरा पले ॾेखारियो। पांजी पूरी दौलत इस्लाम ते कुर्बान कई, कदे भी इस्लाम जे खजाने में टको न वरतई। पांजी पूरी दौलत इस्लाम ते कुर्बान करे मुझे मुस्तफ़ा जे कदमन ते कुर्बान करे छड़ी। मुझे जे कदमन ते मुझे मुस्तफ़ा जे कदमन ते जे दुनिया कुर्बान करे छड़ी। उन अम्मा जा बचड़ा हसन ऐं हुसैन जेड़ा दिलबर न थींदा त बियो केर थींदा? अल्लाह जा बानड़ो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मो गुनहगार जो चवण तमा जो बुधण पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए। अज पहरी रबी उसानी ऐं रबियुल अवल जी 3 पूरी थी वई, यानी बैन अज ज़िक्र मुस्तफ़ा भी हुयो, ज़िक्र सोहणो महबूब सुभानी भी हुयो। मियां मोहम्मद मूसा तवा के मुबारक, मियां मोहम्मद खान के मुबारक, मियां गुलाम नबी के गुलाम अली सभिनी आयलन के मुबारक। दुआ कयो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तवा सा सभिनी के मदीने तय्यबा जी हाज़िरी नसीब फरमाए। अल्लाह ताला सभिनी के मदीने तय्यबा जी हाज़िरी नसीब फरमाए। बस पीरान पीर जो हिकड़ो ही करामत जेका जो मौका थोड़ी हुई वडी ही बुधण वारन बुधी छडी चवण वारन चई छडी। मुंजा दोस्तों नसे हाने 2 कलाक थकड़ी पियो ज़फा सुभाणे रात खैरपुर नाथर जा परी रात 10 की दुनिया सा मोह देणो आ। अल्लाह ताला तवा के सलामत रखे। 2 कलाक पूरा गालायो त हाणे हेडो थकजी पियो अञा बना पड़ा सुभान अल्लाह।
हाणे हिकड़ी शे चो या मदीने जी नात चो या सोने दिलबर दस्तगीर जी मनकबत चो हिकड़ी शे चो जेका चो एड़ा दीवानो तो जो के मिठो कयो के कड़ो बाकी तो गल करे मन बाग बरी वारे सरकार मदीने दे मन बाग बरी वारे सरकार मदीने दे आहे तां गतल बदिल में आहे तां गतल बदिल में सदयार मदीने दे मन बाग बरी बारे मुझी यार मदीने दे नकी मालू नकी मिलकत नकी मालू नकी मिलकत नकी हलण जी ताकत आ नकी मालू नकी मिलकत नकी हलण जी ताकत आ मिठा मोह बघुरा ए वठ लाचार मदीने दे मिठा मोह बघुरा ए वठ लाचार मदीने दे मनवा गबरी बारे मनवा गबरी बारे सरकार मदीने दे मन ताग आहे दिल में सदयार मदीने दे एक बार बनी कोई दिस यार अग्यारो एक बार बनी कोई एक बार बनी कोई दिस यार अग्यारो नींदो झोल भरे तहखे दिलदार मदीने में नींदो झोल भरे तहखे दिलदार मदीने में आहे तां गतल बदिल में आहे तां गतल बदिल में सदयार मदीने दे मनवा गबरी बारे सरकार मदीने दे कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वडो थींदो कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वडो थींदो कंद जीलानी बेड़ा पार तो ते कुर्ब वडो थींदो कंद सुहिणो बेड़ा पार तो ते कुर्ब वडो थींदो अब्दुल कादिर पीर मिलियो आ सुहिणो दस्तगीर मिलियो आ दिल पर दस्तगीर मिलियो गम थींदा अदा सब धार तो ते कुर्ब वडो थींदो गम थींदा मिड़े तो खंधार तो ते कुर्ब वडो थींदो कर यारी दिल सां यार तो ते कुर्ब वडो थींदो हसनी हुसैनी बचड़ो आहे मुरीदन के तो रंगड़ो लाए मुरीदन के तो रंगड़ो ला थी साईं जे आधार तो ते कुर्ब वडो थींदो थी साईं जे आधार तो ते कुर्ब वडो थींदो कंदो मुर्शिद बेड़ा पार तो ते कुर्ब वडो थींदो मदीने वारे मीर जी नात पढ़ियम दिलबर दस्तगीर जी पढ़ियम हाणे जे पंहिंजे कामिल पीर जी न पढ़ा पोइ त मां बेनिमकर में शामिल थी वियुसि मुझो मुर्शिद सुहिणो सजणो हाय मुझो मुर्शिद साईं सजणो
ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा जे शैतान छॾिया भुलाए बेठो रब सां तन खे मिलाए जे शैतान छॾिया भुलाए बेठो रब सां तन खे मिलाए खोलियो इश्क जो सुणे पतणवा खोलियो इश्क जो सुणे पतणवा उहो सजणन जो भी सजणवा अल्लाह ताला मुझी तो सभनी जी हाज़िरी कबूल फरमाए व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उथी बियो तो हुजूर ते सलात सलाम सलाम शमए बज़ में हिदायत ला को सलाम जे सुहानी घड़ी चमकते का चाँद जे सुहानी घड़ी चमकाते का चाँद जे सुहानी घड़ी चमकाते का चाँद उस दिल अफरोज़े साअत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत पेला वो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पेला ओ सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत पेला को सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अगर महफिल में कोई सैयद आए तो दुआ करे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। दिलन जा हाल ॼाणंदड़ रब दुआउन जा कबूल कंदड़ रब जहिड़ा आहियूं तहिड़ा मौला तुझे महबूब जे कलमे पढ़ण वारा अज पांजे गुनाहन जा अंबार खणी पांजी खालियूं झोलड़ियूं खणी मौला तुझे पाक दरबार में हुजूर जे दामन में हथ वजी बीठा हूं मौला अज पांजे महबूब जे मीलाद पाक जे सदके असां जा मिड़ई गुनाह माफ फरमा या अल्लाह असां जे दिलनि जो नेक उम्मीदूं पूरियूं फरमा मौला जी महबूब जे आमद जे सदके में मक्के जे तमाम औरतुन के पुटड़ा ॾिनई करीम रब जो बे औलादन जे झोलन के पांजे नेक साले औलाद सा आबाद फरमा मुझा बेनियाज रब जेके औलाद वारा हन उनन जे औलाद के अबे अम्मा जो फरमान बरदार बना मुझा करीम रब रूहानी जिस्मानी बीमारियों का पांजी पनाह अता फरमा
या अल्लाह ज़मीनी आसमानी मुसीबतुन खां पंहिंजी पनाह अता फरमा। घरन में अस्पतालन में जिते भी बीमार आहिनि मौला उन्हनि खे सिहत और आफ़ियत अता फरमा। मुंहिंजा करीम रब पंहिंजे गंज मां हलाल जी रोज़ी नसीब फरमा, हलाल जे पोरे में बरकतूं अता फरमा। मुंहिंजा अल्लाह सन कंहिंजो मोहताज न कजां, ओ मुंहिंजा सोहणा रब करीम कंहिंजो मोहताज न कजां, हर दे हलाइजां। दमे आखिर पंहिंजे महबूब जो पाक कलमो नसीब फरमा। ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा सोहणा रब करीम जेके असांजा अज़ीज़ व अकारब दुनिया छॾे चुका, या अल्लाह उन्हनि जी बख़्शिश फरमा। उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना। ओ मुंहिंजा सोहणा रब करीम, ओ मुंहिंजा मिठड़ा रब करीम पूरे पाकिस्तान जो ख़ैर फरमा, पूरे आलम इस्लाम जो ख़ैर फरमा। या अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो ख़ैर फरमा, ख़ुसूसन मुझे हुजूर जे उम्मत जो ख़ैर फरमा। ये हाज़िर जमायत जेका झोली झलियो बीठी आहे, ओ मुंहिंजा अल्लाह साईं जेको घुरियो अथऊं उहो बि अता फरमा, जेको न घुरियो अथऊं उहो बि अता फरमा। असां घुरियो आहे पंहिंजे अकुल आहर, ओ मुंहिंजा करीम रब तूं अता कर पंहिंजे करीमी ऐं रहीमी शान जे आहर, पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रहमत जे सदके मौला असांजो उमेदुन सां झोलियूं भरपूर फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह असां सभिनी खे हुजूर जे दर जी हाज़िरी नसीब, गुंबज़ खज़रा जो दीदार नसीब, काबतुल्लाह जो तवाफ नसीब फरमा। करीम रब जन ही महफिल सजाई आहे उन्हनि जो सजाइण क़बूल फरमा, अचण वारनि जो अचण क़बूल फरमा, ॿुधण वारनि जो ॿुधण क़बूल फरमा, सजाइण वारनि जो सजाइण क़बूल फरमा। इन पंहिंजे नेकनि जे सदके मौला मूं किने कोझड़े जो ॿुधाइण बि क़बूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। खुसूसी दुआ, या अल्लाह बुलबुल मदीना तुझे महबूब जे दीन जे दाई साईं हजरत अल्लामा मौलाना हाजी मोहम्मद इदरीस दामत बरकातुहुल आलिया जन के करीम रब सेहत और आफियत अता फरमा। या अल्लाह साईं नाले मिठे साईं जा दर्जात बुलंद फरमा। करीम रब जेके भी बीठा आहियूं सभिनी जे मुर्शिदन करीमन जे खे मुंहिंजा अल्लाह से खिज़री हयाती अता फरमा, उन्हनि जे फयूज़ और बरकात सां असां सभिनी खे माला माल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद।